अस्सलाम वालेकुम नाजरीन, प्रोग्राम हॉट इशू में मैं हूं मेजबान सबीन। वेलकम बैक नाजरीन। हाणे ॻाल्हि कंदासीं इंसानी बेहसी जे हवाले सां। असां वटि सिहत जी सहूलियतनि जी अणाट, दवाउनि डॉक्टरनि जी खोट, गुर्बत सबबि महांगो इलाज न कराइण जे करे माण्हू तमामु घणो मजबूर थी वञनि था। पर उते कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजे प्यारनि जी ख़ातिर कर्ज़ वठी करे, व्याज ते कर्ज़ वठी करे, पंहिंजा अलाह तला खपाए करे बि पंहिंजनि प्यारनि खे इन करे प्राइवेट अस्पतालनि ॾांहुं वठी वेंदा आहिनि त जीअं उन्हनि जी ज़िंदगी बची सघे बर वक़्तु। अहिड़ी प्राइवेट अस्पताल हिकिड़ो मिसाल जेको असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, जेको इशू साम्हूं आयो आहे सखर जी हिकिड़ी प्राइवेट अस्पताल जंहिंमें जैकबाबाद तालुके जे ॻोठ इब्राहिम बंगलाणी सां तालुक़ रखंदड़ हिकु माण्हू नजमुद्दीन जंहिंजो नालो ॿुधायो वञे थो, पंहिंजी ज़ाल खे जॾहिं वियम जे लाइ उन अस्पताल में एडमिट करायो, दाख़िल करायो त थॾे ते अस्पताल इंतिज़ामिया पारां उन खां 2 लख रुपया तलब कया विया, जेके जमा कराइण खां पोइ जॾहिं उनखे जॾहिं दाख़िल करायो वियो उनजी ज़ाल खे, त उनखे इहो चयो वियो त हुनजे ॿार जी कंडीशन ठीकु कोन्हे, जंहिंजे करे हू वधीक पैसा खणी अचे। जीअं ई उहो जॾहिं जैकबाबाद पहुतो त पोयां उनखे ॿार जी फौतगी जो इतला ॾिनो वियो, जंहिंजे करे जॾहिं हमरा वापसि आयो त अस्पताल इंतिज़ामिया इहो चई उनखे ॿार जो लाश ॾियण खां इनकार कयो त वधीक पैसा जमा कराए, जेतिरो ख़र्चु आयो आहे उन खां पोइ उनखे ॿार जी डेड बॉडी ॾिनी वेंदी। मीडिया में इहे ख़बरूं अचण बावजूद पुलिस पिणु इन मामले खां लवाईंदी रही ऐं इहो अस्पताल इंतिज़ामिया उन्हनि खे वारिसनि खे चवंदी रही त जेकॾहिं तव्हां पैसा न भरिया त पोइ तव्हांजे ॿार खे लावारिस ॼणाए दफ़नायो वेंदो। जॾहिं त लाश खे महफ़ूज़ रखण जे लाइ बि असां वटि 18 कलाक जो टाइम पीरियड हूंदो आहे। 35 कलाक खां वधीक वक़्तु गुज़री वञण खां पोइ इहो पिणु ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त किथे लाश ख़राब थियण जी सूरत में उनखे ॻुझगो में न दफ़नायो वञे। हिन वक़्तु जेके असांखे अपडेट मिलिया आहिनि उन वाक़े जे हवाले सां, उहो इहो चयो थो वञे त मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए हिरास करण खां पोइ अस्पताल इंतिज़ामिया पारां जॾहिं मीडिया में इहे ख़बरूं अची वियूं, सिन टीवी न्यूज़ इन ख़बर खे ब्रेक कयो, उन खां पोइ उन जे वारिसनि सां राब्तो कयो वियो आहे ऐं मामले खे हल करण तरफ़ चयो वियो आहे त असां लाश खणी करे तव्हांखे पहुचायूं था। इन हवाले सां वधीक असां अपडेट वठंदासीं, छा सूरत हाल आहे, मामिलो किथे पहुतो आहे, वारिसनि जो छा चवणु आहे। असांखे अपडेट कंदो सिन टीवी न्यूज़ जो सखर मां रिपोर्टर नज़ाकत अली। नज़ाकत इहो ॿुधायो त इहो केतिरा ॾींहं अॻु में इहो वाक़ियो पेश आयो आहे, उन खां पोइ मुसलसल मीडिया में इहे ख़बरूं ॾींहं ॿ लॻंदियूं रहियूं, उन खां पोइ हाणे छा इन मामिलो किथे पहुतो आहे, अस्पताल इंतिज़ामिया जो कहिड़ो मौक़िफ़ आहे, छा अस्पताल इंतिज़ामिया राज़ी थी वई आहे त ॿार जो लाश हुन जे वारिसनि खे ॾिनो वेंदो? जी सभिन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको ही ॿार आहे इहो इन जी जेका वालदा आहे उनखे जेको डिलीवरी जो जेको केस हुयो उहो बि इन हॉस्पिटल एडमिट जेको आहे कयो हुयो, हैंडल कयो हुयो। उन हवाले सां जेको वारिसनि जो चवणु हुयो त असांखां जेको आहे 2 लख रुपया अॻु ई फीस वरिती वई हुई ऐं उन खां पोइ असांजी जेको आहे इलाज कयो वियो। उन खां पोइ असांजे माना जेको आहे औरत खे घर मोकल ॾिनी वई ऐं ॿार खे इहो चई उते रखियो वियो त जेको आहे ॿार खे असां शीशे में रखूं था, मशीनुनि ज़रिए उनखे हथरादू साह ॾेई ऐं उनखे सेट करण जी कोशिशि कयूं था। पर पोइ छा थियो जो हू जीअं निकिता त उन्हनि ॿुधायो बि त असांखे फ़ोन आयो त तव्हां जेको आहे तव्हांजो ॿारु फोत थी वियो आहे ऐं तव्हां ते तरफ़ जेको आहे अस्पताल जो 40,000 बिल आहे ऐं उहो बिल ॾेई जेको आहे पंहिंजे ॿार खे जेको आहे तव्हां ॿार जे लाश खे खणी सघो था। उन हवाले सां हुनजो वालिद जॾहिं वापसि आयो हॉस्पिटल ऐं उन्हनि खे चयईं त बाबा मां तव्हांखे पैसा ॾेई चुको आहियां, पर जेको आहे अस्पताल इंतिज़ामिया इहो बिल्कुलु इनकार करे छॾियो ऐं उनखे लाश ॾियण खां इनकार करे छॾियो ऐं हू ख़ामोश थी पंहिंजो जेको आहे घर वियो ऐं हुन कुझु हुन असांखे इहो ॿुधायो त मां जेको आहे पैसनि जे लाइ आयो आहियां। पर जेको अस्पताल इंतिज़ामिया जो जेको रवैयो उहो इंतिहाई अफ़सोसनाक हुयो, छो त हिकु त हू पैसनि जे लाइ वियो हो पर हुनखे बार बार हू धमकाए रहिया हुआ ऐं इहो ई चई रहिया हुआ जेकॾहिं तव्हां पैसा न ॾिना त असां ॿार खे लावारिस ॼाणाए जेको आहे दफ़नाईंदासीं। पर इहा जसलैनी हिकु ASI आहे, उन जेको आहे सख़्तीअ सां उन्हनि खे मना करे छॾियो। अस्पताल इंतिज़ामिया इहा कोशिशि कई त जेको आहे हिन ॿार खे जेको आहे लावारिस ॼाणाए करे दफ़नायो वञे ऐं उनजे लाइ उन्हनि लेटर बि बाज़ाब्ता जेको पुलिस खे जारी कयो। पर हिकु पुलिस एहलकार जेको आहे जेको इंचार्ज आहे हुन इहा ॻाल्हि कई त असां हिन ॿार जो छो त डॉक्यूमेंट्स मौजूदु आहिनि, उन्हनि जे वालदेन जी एड्रेस मौजूदु आहे, त उनखे असां जेको आहे लावारिस ॼाणाए दफ़नाए नथा सघूं। ऐं हाणे जेका मुंहिंजी वारिसनि सां ॻाल्हि पहुची आहे
उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त सिंध टीवी ते मुसलसल जेको आहे ही जेका आहे ख़बर ब्रेक थियण ऐं उनजी ख़बर हलण जे करे ऐं इन इशू खे हलाइण जे करे जेको इस्पताल इंतिज़ामिया आहे उन्हनि असां सां राब्तो कयो आहे ऐं जेको आहे लाश ॾियण जे लाइ राज़ी थी विया आहिनि। पर उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त जेको असांजो जेको इंतिज़ामिया सां जेको थियो आहे, इंतिज़ामिया बिल्कुलु जेको सिंध टीवी जे ख़ासि करे जेको माण्हुनि सां आहे उहो राब्तो करण जे लाइ तयारु न आहे। जी सभी महिरबानी नज़ाकत अली सखर मां असांखे अपडेट करे रहियो। इंतिज़ामिया पारां सिंध टीवी न्यूज़ जे कंहिं बि नुमाइंदे सां ॻाल्हि करण खां इनकार कयो वियो आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त सिंध टीवी न्यूज़ ते मुसलसल इहे ख़बरूं हलंदियूं रहियूं त कहिड़ी तरह सां इंतिज़ामिया पारां इस्पताल इंतिज़ामिया पारां बिल अदा न करण लाइ कहिड़ी बेहसी ॾेखारी वई ऐं हिकु मासूम जो लाश जंहिंजा वारिस हूंदे वारिसनि खे धमकी ॾिनी वई त जेकॾहिं हू पंहिंजो बक़ाया पैसा जमा न कराईंदा त उन्हनि जे मासूम अभम ॼावल नंढड़े ॿारड़े खे लावारिस ॼाणाए करे दफ़नायो वेंदो। इन ई हवाले सां असां वारिसनि जो पिणु मौक़िफ़ वठंदासीं। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे नजमदीन बंगलाणी जेको इन फौत थियल ॿारड़े जो पीउ पिणु आहे। नजमदीन, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पारां केतिरा पैसा इस्पताल में जमा कराया विया, वधीक केतिरनि पैसनि जी तव्हां खां घुर कई वई आहे? असां 50,000 बिल वारे खे ॾिनासीं जी जमा कयोसीं ऐं 90,000 80,000 मेडिकल वारे खे दवाउनि जो ॾिनोसीं जमा कयासीं जी जी। वरी पोइ असांजो इलाज जे लाइ असां वटि पैसा कोन्हे, असां अस्पताल खां कढियासीं मजबूरन थी करे, असां वटि पैसा कोन हुया। पोइ असांखे मोकल कोन मिलियो जी, पैसो कोन हुयो। पोइ असांजो ख़र्च वधे पियो अस्पताल जो, पोइ इन जे करे असां पैसनि खे कढियोसीं हितां खां। अच्छा, हा, पैसनि खे कढी माना 10 किलोमीटर सफ़र कयोसीं। फोन आयो वरी चई त तव्हांजो जेको आहे त नंढड़ो फौत थी वियो, जेको किचन में बंदि हुयो। हा, उन जे करे चयूं तव्हां पंहिंजो इहे खणी वञो। जॾहिं असां मोटियासीं उतां खां, जॾहिं मां मोटी वियुमि जी, हुननि चयो त हिते तव्हां जेको आहे त 35,000 जमा कयो। मां चयुमि त 35,000 हुयो छा जो जेको 2 ॾींहंनि जे शीशे में तव्हां बंदि कयो नंढे खे, हींअर वरी 35,000 तव्हां घुरियो था। असां त ग़रीब आहियूं, असां वटि कुझु बि कोन आहे जी। इन जे करे पोइ वरी असां उतां खां निकितमि। मां चयुमि वरी मां वटि पैसो बि कोन्हे, छा कयां मां हिते मथां मूंखे बदिरा आहिनि। पोइ हिननि ॾेढ ॿ ॾींहं कोन ॾिनो, पोइ मां उतां खां निकितुमि। पोइ मां परेशान आहियां, मूं वटि पैसो बि कोन हुयो। मां वटि ईअं 10 थिया तक़रीबन तकड़ में, गाॾी बि कोन मिलियो। पोइ मां ओरे रास कयो मस्जिद में जी। नजमदीन, हाणे इस्पताल इंतिज़ामिया खे तव्हां लाॻीतो चवंदा रहिया त तव्हां वटि वधीक पैसा न आहिनि, उन्हनि जो छा चवण आहे त आख़िर लाश तव्हांखे कीअं ॾिनो वेंदो ऐं पैसा न जमा कराया विया त पोइ छा थींदो? उन्हनि चयो त पैसा हाणे वरी चवनि था त पैसा भले तव्हां न ॾियो ऐं तव्हांजो जेको आहे डेड बॉडी खणी वञो। असां वरी ख़ौफ़ खां कोन था वञूं, मथां इहो अहिड़ो नामोबाज़ी अटकली करे मथां असांखे बदिरा आहिनि। असां ख़ौफ़ खां तव्हां सां इस्पताल इंतिज़ामिया पारां कंहिं राब्तो कयो आहे त अचो पंहिंजो लाश खणी वञो, या पुलिस पारां तव्हां सां को राब्तो कयो वियो आहे, या तव्हां पुलिस में विया आहियो? न सर, न, उन भाॼी उन्हनि जो तरफ़ आयो फोन ऐं ओॾे इस्पताल जो मेजर मुजाहिद उन कॉल कयो त तव्हां पंहिंजो डेड बॉडी खणी वञो, तव्हां खां असां पैसा कोन था वठूं फ़िलहाल। हिननि चयो असां चयो हींअर असांखे तव्हां मोटाए छॾियो, हाणे असां वरी अचूं था असां मथां सम्झो त हीअं पोइ अहिड़ो गिरफ़्तार करनि या थी करनि, असां इन ख़ौफ़ खां कोन हुयासीं इस्पताल। हाणे तव्हां असांखे पुलिस राब्तो कयो आहे या इस्पताल एम्बुलेंस में वेही करे पुलिस वारा आया आहिनि तव्हां ताईं? जी, पुलिस वारा आया हुया। उन्हनि जो छा चवणो? असांजो ॻोठ जो चौकीदार चौकी माना हिकिड़ो सिपाही आहे, उहो आयो जी। हुननि चयो त तव्हां पंहिंजो जेको आहे डेड बॉडी पंहिंजो वसूल कंदो त पोइ तव्हां वञी खणी अचो। असां कोन वेंदासीं, जॾहिं तव्हांखे मोकिलणो आहे त तव्हां हेॾे पाण मोकिलियो। असां वटि 5 रुपया बि न आहिनि जो असां डेड बॉडी जो खणणु वञूं, असां वटि किरायो रुपयो कोन्हे। अगरि तव्हांखे मोकिलणो आहे त पोइ असां रसीद कंदासीं। वॾी महिरबानी। नजमदीन बंगलाणी असांखे पंहिंजो मौक़िफ़ ॾेई रहियो हो, जेको हुन फौत थियल नीगर जो पीउ आहे। हुनजो चवणु आहे त हू ख़ौफ़ सबबु ॿीहर इस्पताल नथो वञी सघे, हुनखे डपु आहे त इस्पताल इंतिज़ामिया वरी को नओं मामिलो न हुन सां करे। हुनजो चवणु आहे त इस्पताल इंतिज़ामिया खे हुन पारां रिक्वेस्ट कई वई त हुन वटि वधीक पैसा न आहिनि, हुन बावजूद इस्पताल इंतिज़ामिया हुनखे मुसलसल धमकाईंदी रही ऐं लाश ॾियण खां इनकार कयो वियो आहे। ग़रीब अबोज माण्हू आहिनि जेके जॾहिं हुननि जा प्यारा फौत थी वञनि था त पैसा न भरण
जे डप जे करे हू अस्पताल मां पंहिंजनि प्यारनि जा लाश पिण वसूल नथा करे सघनि। सिंध टीवी न्यूज़ ते मुसलसल ख़बरूं हलण खां पोइ इहो चयो पियो वञे त अस्पताल इंतज़ामिया पारां लाश ॾियण लाइ राज़ीनामो ॾेखारियो वियो आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं ऐं हाणे तव्हांखे पर वक़्तु या मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो।